ओम शांति। अॼु मुरली तारीख़ है 27/5/2023। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार अॼुकल्ह खां माया तव्हांखे श्रापित कयो अथई। हाणे बाप तव्हांखे सभु तव्हांजे मथां सभु श्रापनि खे मिटाए करे वरसो ॾियण आयो आहे। तव्हां श्रीमत ते हलो त वरसे जे लाइक़ ठही वेंदो। बाबा ने असांखे वरसो ॾियण आयो आहे, श्राप मिटाए करे कृष्णा देही अभिमानी ठहिण जो यथार्थ रहस्य तव्हां ॿारनि छा सम्झायो। उत्तरा पुराणी दुनिया सां मरी करे बाप जो ठहिण अर्थात मर जीवा ठहिण ई देही अभिमानी ठहिणो। हिन पुराणी जूती खे भुलिजी करे बाप समान अशरीरी ठही बाप खे यादि करो। यही देही अभिमानी ठहिण जो यथार्थ रहस्य है। गीता ओम नमः शिवाय। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो। हिकु तरफ़ आहे भगत घोर अंधियारे में, ॿिए तरफ़ आहिनि माता पिता जा तव्हां ॿार जंहिंजी महिमा ॿुधी ऐं तव्हां जंहिंजी महिमा ॿुधी। हिकु तरफ़ आहिनि भगत घोर अंधियारे में, ॿिए तरफ़ असां माता पिता जा ॿार। हाणे बाबा चवनि था जंहिंजी महिमा ॿुधी ऐं तव्हां त सभु सम्मुख वेठा आहिनि। जंहिंजी माण्हू महिमा था ॿुधनि, असां त सम्मुख वेठा आहियूं। चईंदा बि आहिनि शिवाय नमो। पोइ फट सां चई छॾंदा आहिनि तव्हां माता पिता असां बालक सभिनि जा माता पिता बि ठहिरियो न, सभिनि जो स्वामी बि ठहिरियो। समझायो वियो आहे, समझाइबो आहे जो बि मनुष्य मात्रा आहिनि नर अथवा नारी सभु भगत आहिनि, ब्राइट्स आहिनि। उहा आहे हिकु ब्राइडग्री स्वामी माता पिता बि आहिनि। बरोबर तव्हां ॿारनि खे बाप बि आहे, बरोबर असां ॿारनि जो उहो बाप बि आहे, असां सजननि जो साजन बि आहे। इहा ॻाल्हियूं तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो, ॿिया सभु घोर अंधियारे में आहिनि। तव्हां हाणे सोजरे में आया आहियो न, तव्हां ॼाणंदा आहियो असां बाप जे सम्मुख वेठा आहियूं। निराकार भॻवानु सृष्टि कीअं रचंदो आहे, ज़रूर माता पिता खपे, हिन करे बाप चईंदो आहे मां हिन द्वारा ॿारनि खे नयो जन्म ॾींदो आहे। तव्हां बि चईंदा आहियो न असां पुराणी दुनिया सां मरी करे बाप जा ठहिया आहियूं, अर्थात देही अभिमानी ठहिया आहियूं। बाप त सदैव देही अभिमानी आहे न, उहो अची करे हिन समय देही अभिमानी ठाहिण जो रहस्य सम्झाईंदा आहिनि। तव्हां जंहिंजी महिमा कंदा आहियो तत्व में मातेश्वर पिता उन्हनि जे सम्मुख असां वेठा आहियूं। कहिड़ी वंडरफुल ॻाल्हि आहे। भक्ति मार्ग में माण्हू महिमा था करनि, असां उन्हनि जे सम्मुख अची करे वेठा आहियूं। भले तव्हां पंहिंजे गांव में आहियो त बि बाबा जी त सम्मुख आहे न। बुद्धि योग त बाबा सां लॻल आहे न। बाप आहिनि ॿारनि जी सर्विस में। पतित पावन बाप ॼाणंदा आहिनि कि मूंखे ई पतितनि खे पावन ठाहिणो पए। यादि त हुननि खे कंदा आहिनि न, पतित पावन अचो। हाणे त तव्हां संगम ते आहियो, ॼाणंदा आहियो बरोबर असां पतित हुयासीं। पतितनि खे पावन करण वारो हिकु बाप ई आहे न, जंहिंखे चइबो आहे शिवाय नमो। ॿार बाप खे पुकारदा आहिनि, ॿार सभिनि खे प्यारा लॻंदा आहिनि। ॿारनि जी सेवा में बाप उपस्थित रहंदो आहे न। ॿार पैदा थींदो आहे त बाप उन्हनि जी सर्विस में उपस्थित थींदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो उन्हनि द्वारा असां पावन ठहूं था न। बरोबर उहो बिलवेद बाप आहे न, जंहिंखे असां अधु कलाक असां पुकारियो हुयो। सत्य त्रेता में असां बाप सां वर्स पायो हुयो, उहो वर्सो गुम थी वियो। माया रावण जो श्राप लॻी वियो। असां बिल्कुलु ई दुखी थी वियासीं न। दुनिया में सभु दुखी आहिनि, दुखनि जा पहाड़ किरंदा आहिनि। तॾहिं बाप चईंदा आहिनि मां ईंदो। जॾहिं हिन सृष्टि ते दुखनि जा पहाड़ किरंदा आहिनि तॾहिं बाप मथां खां हेठि लहींदा आहिनि। सभु पाप आत्मा ठही विया आहिनि। छोकी जेसि ताईं दुखनि जा पहाड़ न किरनि तेसि ताईं बाबा अचे बि, लेकिन बाबा पहिरियों अचे बि थोरे दुखनि में, लेकिन
बाबा चईंदा आहिनि पोइ तॾहिं बि हाणे ई मुंहिंजी नथा ॿुधो, मां एॾो सम्झायां थो त पहिरियों अची करे छा करां। ऐं जॾहिं सभई दुखी थी वेंदा आहिनि न, छोकी बाबा खे त सभिनि जा दुख दूर करणा आहिनि, तॾहिं मूंखे अचिणो पवंदो आहे। त बाबा चईंदा आहिनि कि उन समय मां ईंदो आहे, सभु पाप आत्मा थी वियूं आहिनि, पाप करण वारा दुखी थी वेंदा आहिनि, पाप अची करे पुण्य आत्मा ठाहींदा आहिनि, वरसो ॾींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बरोबर, असां वरी खां बेहद जे भाव सां 21 जन्मनि जो वरसो वठूं था। माया श्रापित करे छॾियईं, माया असांखे श्रापित करे छॾे, बाप उहो ई श्राप अची करे मिटाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां सदा शांत ठही वेंदा। हिते त शांती थी न सघे न, दुख धाम आहे न, असां तव्हांखे शांती धाम में वठी था हलूं, हुते सुख शांती धन आदि सभु आहे। जाते शांती धाम में न, स्वर्ग में। पहिरियों असांखे बाबा शांती धाम में वठी हलंदा, पोइ असां जॾहिं स्वर्ग जी दुनिया में ईंदासीं, जॾहिं हिन सृष्टि ते, त हुते सुख शांति धन आदि सभु हूंदो। इहे बेहद जे बात सां 21 जन्मनि जे लाइ झोली भरण आया आहिनि। कहिड़ी झोली? बुद्धि रूपी झोली भरूं था न हाणे। हर हिक खे पंहिंजे पुरुषार्थ सां वरसो पाइणो आहे न, जबकि भॻवान जा ॿार ठहिया आहियूं, उहा आहे स्वर्ग जो रसीदा, त ज़रूर स्वर्ग जो वरसो असांखे बि मिलंदो न। असां उन्हनि जा ॿार आहियूं त ज़रूर वरसो असांखे मिलणो खपे। ॿार ई वरसे जो अधिकारी आहे न। बाप चईंदा आहिनि 5000 वर्ष पहिरियों तव्हांखे वरसो ॾिनो हुयो, पोइ तव्हां गवाए छॾियो, हाणे संगम आहे, पोइ तव्हांखे वरसो मिले थो। इहे तव्हां ॼाणंदा आहियो कि कल्प पहिरियों सुदर्शन चक्रधारी ब्राह्मण कुलभूषण असां ठहिया आहियूं। असां कल्प पहिरियों वारा सुदर्शन चक्रधारी ब्राह्मण कुलभूषण ठहिया आहियूं। असां कल्प पहिरियों वारा स्वदर्शन चक्रधारी। असां स्वयं जे पूरे जन्मनि खे ॼाणो आहे, कीअं असां चक्कर लॻायो आहे, हाणे असां अची करे ब्राह्मण ठहिया आहियूं। उहे ई धीरे धीरे ईंदा रहंदा, दिन प्रतिदिन ब्राह्मण कुलभूषण ठहींदा रहंदा, बिरादरी वधंदी रहंदी आहे न। ब्रह्मा मुख वंशावली बाप ठहींदा, ब्रह्मा मुख वंशावली बाप असांखे बाबा ब्रह्मा बाबा जे मुख सां असांखे पैदा करे पूरी वंशावली ठाहींदा आहिनि, त ब्रह्मा मुख वंशावली असां ठाहींदा आहिनि बाबा। तव्हां हिन समय ईश्वर जी औलाद आहियो न, तव्हांखे सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम बाबा ठाहिनि था न। सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक अहिंसा परमो धर्म ठाहिनि था न, मर्यादा पुरुषोत्तम। देवता आहियूं, कॾहिं हिंसा न कंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा असां देवता आहियूं न, हाणे वरी खां असां ठहूं था न, चक्र लॻायो न। देवता कुल खां पोइ क्षत्रिय कुल में आयासीं, था पोइ वैश्य पोइ शूद्र, हाणे वरी ब्राह्मण कुल में आया आहियूं न। क्षत्रिय कुल खां बाबा चईंदा आहिनि असां 84 जन्मनि जो चक्कर हाणे पूरो कयो न, हाणे वरी खां मां आयो आहियां वरसो ॾियण, श्राप मिटाए करे पतित खां पावन ठाहिण लाइ आयो आहियां न। हिते सभु मनुष्य मात्र श्रापित थियल आहिनि। बाप अची करे सभिनि जे मथां जो बि श्राप लॻल आहे उहो मिटाए करे असांखे वरसो ॾींदा आहिनि। इहा आहे संगम युग। हाणे सतयुग तव्हांखां दूर न आहे। स्वर्ग एतिरो नज़दीक आहे जेतिरो इहा आत्मा ऐं शरीर। स्वर्ग एतिरो नज़दीक आहे जीअं इहा आत्मा ऐं शरीर आहे न, उहो ई स्वर्ग असांखां हाणे दूर न आहे, बसि आयो की आयो, ॾाढो नज़दीक आहे। मनुष्य स्वर्ग त ॾाढो दूर सम्झंदा आहिनि, परंतु तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हाणे ॾाढो नज़दीक पहुची विया आहियूं स्वर्ग ते। 5000 वर्ष पहिरियों जी ॻाल्हि आहे न, जबकि स्वर्ग हुयो, अधु कलाक स्वर्ग हुयो, पोइ अधु कलाक नर्क हलंदो आहे न।
हाणे स्वर्ग त जीअं साम्हूं बीठो आहे न, बाप चईंदा आहिनि सेकेंड में स्वर्ग जो राज्य भाग्य वठो। बरोबर तव्हां ॼाणदा आहियो असां बाप जा ठहिया आहियूं त स्वर्ग जा मालिक ठहींदा आहियूं। जीअं ॿार सम्झंदो आहे असां बाप खां वरिसो वठंदासीं, बाप सम्झंदो वारिस पैदा थियो। असां बाप जा ठहिया आहियूं त असां स्वर्ग जा मालिक ठहींदासीं न। जीअं ॿार सम्झंदो आहे न असां बाप खां वरिसो वठंदासीं, बाप सम्झंदो मुंहिंजो वारिस ॿार पैदा थियो। भले नंढो ॿार आहे, मुख सां कुझु ॻाल्हाए न सघंदो, परंतु बाप ॼाणदो आहे इहे मुंहिंजो वारिस आहे, इहे बेहद जो बाप आहे न, आत्मा सम्झंदी आहे। बरोबर असां बाप जा ठहिया आहियूं ऐं वारिस थी वियासीं। जीअं असां बाबा खे बाबा पंहिंजो मञूं ऐं असां पोइ वारिस थी वेंदासीं, स्वर्ग में अची वेंदासीं। पोइ मम्मा बाबा खे बि पंहिंजो ठाहींदे ठाहींदे विश्व जो मालिक उन्हनि जी गद्दी जे हक़दार थी वेंदासीं। बाप बि चईंदा आहिनि तव्हां स्वर्ग जा वारिस त ज़रूर ठहींदव न, ठही विया आहियो। बाप बि चईंदा आहिनि तव्हां स्वर्ग जा वारिस त ज़रूर ठही विया, मतिलबु बाप जी पहचान त स्वर्ग में त एंट्री मिलंदी ई सही, लेकिन वरसे में भी ॾाढा दर्ज आहिनि। हुनजे लाइ असां जेतिरो पुरुषार्थ करो, कोई सूर्यवंशी, कोई चंद्रवंशी, कोई प्रजा में ईंदा, मर्तबो त अलॻि अलॻि आहे न। ॿार चईंदा आहिनि असां बाप जी प्रॉपर्टी जा मालिक ठहींदा आहियूं। तव्हां ॿार ॼाणदा आहियो असां बेहद जे बाप जा ॿार आहियूं, असां सॼे विश्व जा मालिक ठहींदा आहियूं। सिर्फ़ भारत ई न, सॼे विश्व जा। भले भारत में राज्य कंदा आहियो, परंतु कहलाईंदा विश्व जा महाराजा महारानी आहिनि। उते कोई ॿियो राजा राज्य करण वारो न रहंदो। तव्हांखे केतिरो नशो रहणो खपे, जो विश्व जो मालिक हूंदो, लक्ष्मी नारायण द 1 2 8 जेका हूंदा, उन्हनि जे अलावा बाक़ी नंढा नंढा स्टेट जा राजा रानी हूंदा, लेकिन पूरे विश्व जा महाराजा महारानी उहो कहलाईंदा। त तव्हांखे केतिरो नशो रहणो खपे, बेहद जे बाप ऐं बेहद जा ॿार। हाणे तव्हां ॿार केतिरा आहियो, तव्हां चईंदव स्वर्ग जा मालिक था ठहूं। बाप जहिड़ो मिठो कोई आहे न। बाप निष्काम सेवा कंदा आहिनि, खुदि मालिक न ठहींदा आहिनि, ॿारनि खे ठाहींदा आहिनि। मनुष्य चईंदा आहिनि हिन दादा खुदि त ॾाढो सुख ॾिठई, बुढ़ापे में वञी करे संन्यास कयईं त छा? शिव बाबा जे लाइ त ईअं न चईंदा न। हू त चईंदा आहिनि मां त स्वर्ग जा सुख न ॾिसंदो आहियां, मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहे करे तव्हांखे स्वर्ग जी राजधानी ॾींदो आहियां। बाबा असांखे स्वर्ग जो मालिक ठाहे करे स्वर्ग जी राजधानी ॾींदा आहिनि। वो राजा माण्हू खुदि राज्य करे पोइ राज्य भाग्य ॾींदा आहिनि। इहे त चईंदा आहिनि लाडला ॿार मां परम धाम खां आयो आहियां, तव्हांखे राज्य भाग्य ॾियण। मां राज्य न कंदो आहियां, मूंखे हिन पतित दुनिया पतित शरीर में अचणो पवंदो आहे तव्हांखे पावन ठाहिण लाइ। हिन में केतिरा विघ्न पवंदा आहिनि। श्री कृष्ण न भॼाई, शिव बाबा वटि तव्हां भॼी करे आया आहियो। चईंदा आहिनि असां बाबा वटि वञूं था पूरो वरिसो वठण, सम्मुख अची करे गोद वठंदा आहिनि। तव्हां चईंदा असां ईश्वर जी गोद वरिती आहे, ईश्वर खां वरिसो पाइण लाइ। बाप ईंदा आहिनि पतित दुनिया में हिन रावण रूपी दुश्मन सां छुड़ाइण। बाबा असांखे हिन पतित दुनिया में अची करे हिन रावण रूपी दुश्मन सां छुड़ाइण आहे। ये 5 विकार रूपी रावण ही मनुष्य जो वॾे खां वॾो दुश्मन आहे। ये 5 विकार रूपी रावण ही मनुष्य जो वॾे खां वॾो दुश्मन आहे। हिते तव्हांखे हिन दुश्मन सां छुटणो आहे। हिते असांखे हिन दुश्मन सां छुटणो आहे। पतित पावन हिकु बाप ई आहे न, जंहिंखे शिवाय नमो चईंदा आहिनि। सभिनि जो साजन हाणे तव्हां सजननि खे गुल गुल ठाहे करे वापसि वठी हलंदो बाबा।
हाणे तव्हांजी आत्मा ऐं शरीर ॿई पतित आहिनि। मां तव्हांजी आत्मा खे पवित्र ठाहींदो आहे त शरीर बि पवित्र असांखे स्वर्ग में मिलंदो न। हिते त जेको बि शरीर आहे लेकिन हिते असां पंहिंजी आत्मा खे पावन ठाहियूं था। पोइ इहा आत्मा पावन ठही वेंदी, पोइ शरीर छॾे छॾींदासीं, पोइ असां परम धाम में वञंदासीं, पोइ वापसि जॾहिं ईंदासीं त असांखे पवित्र शरीर बि मिलंदो। पोइ तव्हां सत्युग में महाराजा महारानी ठहींदव न। साधन अची करे लायक ठाहींदा आहिनि। ॼाणंदा आहियो कि माया रावण असांखे न लायक ठाहे। हाणे शिव बाबा ब्रह्मा तन सां लायक ठाहिनि था न। अगरि श्रीमत ते हलंदा रहंदव त श्रीमत आहे भॻवान जी, माता पिता बि उन्हनि खे चइबो आहे, श्री कृष्ण खे न चईंदासीं। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो जंहिंजी उहा महिमा कंदा आहियो उन्हनि सां असां पढ़ूं था। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां कि जंहिंजी उहा महिमा कंदा आहिनि, भक्ति मार्ग वारा बाबा शुरू में चई न, भक्ति मार्ग वारा महिमा था करनि, सम्मुख वेठा आहिनि। सम्मुख वेही करे छा था करूं, बाबा खां पढ़ाई था पढ़ूं। ब्राह्मण कुल ठहींदो ज़रूर आहे, पोइ दैवी कुल में वञिणो आहे ज़रूर। ब्रह्मा मुख सां पहिरियों ब्राह्मण चोटी निकिती हूंदी न। तव्हां ब्राह्मण आहियो, रूहानी पंडा, रूहानी सर्विस करण वारा आहियो। बाप चईंदा आहिनि मां तव्हांजो पंडो ठही आयो आहियां। सचे सचे तीर्थ ते वठी हलंदो आहे न, तव्हांखे ॾाढो सहज ॻाल्हि बतलाईंदो आहे। बाबा असांखे ॾाढी सहज ॻाल्हि ॿुधाईंदो आहे। सिर्फ़ु बाप खे यादि कयो ऐं तव्हां पंहिंजी खे आत्मा सम्झो। तव्हांखे कोई बि ईवल ॻाल्हियूं न ॿुधणियूं आहिनि। ईवल ॻाल्हियूं ॾाढो नुक़सानकारक हूंदियूं आहिनि। हिन समय सॼी दुनिया में पंज भूतनि जी प्रवेशता आहे त ईवल ई ॿुधाईंदा रहिनि। बेहद जे बाप जी केतिरी भारी महिमा आहे, पोइ बि चईंदा आहिनि कि सर्वव्यापी आहे। तव्हां सम्झाए सघंदा आहियो, ॻाईंदा आहियो पतित पावन अच, सर्वव्यापी चईंदा आहियो त सभु पावन हुजणा खपनि। जॾहिं उहो पतित पावन सभिनि में आहे त हर चीज, हर मनुष्य आत्मा पावन हुजणो खपे न। सर्वव्यापी जे ज्ञान सां ई भारत नास्तिक थियो आहे न, कौड़ी तुल्य ठही वियो आहे। बाप चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे कल्प कल्प अची करे पतित खां पावन ठाहे करे स्वर्ग जो मालिक थो ठाहियां। बाबा असांखे स्वर्ग जो मालिक था ठाहिनि न। मां तव्हांजी सेवा में उपस्थित आहियां न, भई केतिरो बि सहन करणो पए त बि सेवा में उपस्थित आहियां। बाबा चए थो मां तव्हांजी सेवा में उपस्थित आहियां, भई केतिरो बि सहन करणो पए त बि बाबा बि सेवा में उपस्थित आहिनि। श्री ॾाढा विघ्न बि विझंदा आहिनि, ग्लानी बि कंदा आहिनि अलॻि अलॻि। ऐं कहिड़ी पतित दुनिया में बाबा ईंदा आहिनि त ॾिसो बाबा चईंदा आहिनि त बि मां सेवा में उपस्थित आहियां। मां ॼाणंदो आहियां ॿार ॾाढा आहिनि, कोई श्रीमत ते हलंदा आहिनि, कोई न बि हलंदा आहिनि, कोई न ॼाणंदा आहिनि। अथाह ॿार आहिनि। प्रजापिता ब्रह्मा सो त ज़रूर प्रजा जो बि बाप थींदो न। प्रजापिता आहे त ब्रह्मा बाबा प्रजा जो बि बाप आहे न। चाहे ॿार ज्ञान में ठीक रीति हलनि था या नथा हलनि त बि बाबा त सभिनि जो बाप आहे न। कोई ॼाणे बि नथो त बि हुननि जो बाप आहे न। निराकार रूप में शिव बाबा, साकार रूप में ब्रह्मा बाबा। क्रिएटर ब्रह्मा द्वारा सृष्टि रचंदा आहिनि। ब्रह्मा द्वारा तव्हां ॿारनि खे शिक्षा ॾींदा आहिनि। लाडला ॿार मूंखे यादि करो त पतित खां पावन ठही वेंदव। तव्हांजी बुद्धि जो तालो खुलंदो वेंदो। पत्थर खां पारस बुद्धि ठाहिण जी सेवा करण आयो आहियां। नर्क खां स्वर्ग में वठी वञण लाइ आयो आहियां। बाप ईंदा ई आहिनि संगम ते, जबकि सॼी सृष्टि पतित तमो प्रधान जड़ीबूट थी वेंदी आहे। हिक ॿ खे दुख ॾियण लॻी वेंदा आहिनि, काम कटारी हलाइण लॻी वेंदा आहिनि। हिक ॿ काम कटारी हलाइण मतिलबु हिक ॿ खे दुख ॾियण। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां बाबा वटि शांति धाम में वेंदासीं।
वो सुखधाम में ईंदसि। बाप चईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे रूहानी नैननि ते विहारे करे स्वीट होम में वठी हलंदमि। हाणे तव्हां भी पंडा जा ॿार पंडा आहियो न, तव्हांजो नाम बि आहे शिव शक्ति पांडव सेना। हर हिक खे पंहिंजे बाप जो परिचय ॾेई बाप वटि वञण जो रास्तो ॿुधाईंदा रहंदा आहियो न। तव्हां खुदि बि वरसो वठंदा आहियो, ॿियनि खे बि वरसो ॾियाराईंदा आहियो न। ॾिसो मेरिट में 22 खां 22 जी पार्टी आई आहे। महिनत कंदा आहिनि, हर हिक खे कौड़ी खां हीरे जहिड़ो ठाहिण जी राह ॿुधाईंदा आहिनि। लिमिट मेरिट आहे लेकिन बाबा सभिनि जे लाइ था चवनि। डायल बि आहे न, भॻवान अंधनि जी लाठी तां बाप अची करे काटनि जी दुनिया खां फूलनि जी दुनिया में वठी हलंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असर खां पोइ देवता ठहूं था न। असां हिन वर्णनि खां चकर लॻाए करे आया आहियूं। हाणे शूद्र खां ब्राह्मण ठही पोइ देवता ठहींदासीं। असां हाणे शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहियूं, पोइ असां कल्ह देवता ठहींदासीं। अॼु ऐं कल्ह जी त कहाणी आहे। अॼु असां ब्राह्मण ठही करे हिते वेठा आहियूं, कल्ह असां देवता ठही करे मिलंदासीं। हाणे बाबा ऐं सत्संग कल्ह बाबा मथे साक्षी थी करे ॾिसंदा आहिनि। बाबा कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि न, मां मथे वेठो वेठो ॾिसंदो आहियां, मुंहिंजा ॿार राज्य था करनि। तव्हां थी वियो सुदर्शन चक्रधारी। इहा अलंकार तव्हांजा आहिनि, परंतु विष्णु खे ॾेई छॾियो अथनि। इहे अलंकार असांजा आहिनि, परंतु ॾेई छॾियो अथनि विष्णु खे। छोजी तव्हांजो स्थाई त इहो पाठ रहंदो न आहे, इन करे देवताउनि खे इहे निशानी ॾेई छॾी अथनि। बाप त ॿारनि ते तरस खाईंदा आहिनि, काथे माया जी संग न लॻी वञे। बाप खे यादि कंदा त माया ज़रूर खाई वेंदी आहे न। बाबा जास्ती महिनत न ॾींदा आहिनि, सिर्फ़ु चईंदा आहिनि मूंखे यादि करो, पंहिंजे खे आत्मा निश्चय करो। इहा रूहानी यात्रा आहे न, तव्हां बि यात्रा करो। बाप खे थोरी भुलिजणो खपे, योग अक्षर कढी ॾियो। बाप खे यादि करणो आहे न। छा बाप खे तव्हां भुलिजी वेंदा आहियो? बाप चईंदा आहिनि ॿार अशरीरी थियो। तव्हां अशरीरी हुयव न, हिते अची करे इहो शरीर धारण कयो आहे न। हाणे वरी शरीर जो भान छॾो, मां वापसि तव्हांखे वठी वञण लाइ आयो आहियां। मां कालनि जो काल आहियां। हिन पुराणी दुनिया पुराणे देह खे भुलिजी करे मूंखे यादि करो। बाबा चवनि हिन पुराणे देह खे भुलिजी करे मूंखे यादि करो। मथे इहा पुराणी जूती आहे न, पोइ तव्हांखे नयो शरीर ॾींदमि। पुराणे खां ममत्व मिटायो, मां तव्हांखे साथ वठी हलंदमि। त ख़ुशि थियणो खपे न कि असां वञूं था पंहिंजे पीअर घर। 5000 वर्ष थिया आहिनि असां शांतिधाम खे छॾियो आहे। हाणे असां वेंदासीं। इहा दुखधाम बाप, इहे दुखधाम आहे न। बाप अची करे ॿारनि जी सेवा कंदा आहिनि। आत्मा जो चीची ठही वई आहे, हुनजी जोत जगाईंदा आहिनि। सपूत ॿार जो हूंदा उहो चईंदा असां त श्री नारायण खे वरतासीं। सपूत ॿार जो हूंदा उहो चईंदा त श्री नारायण खे वरतासीं। बाप चईंदा आहिनि पंहिंजो दिलि रूपी दर्पण ॾिसो, कोई भूत त न वेठो आहे। भूतनि खे भॼाईंदा रहो ताकि भूतनि जो राज्य ई ख़तम थी वञे। हिन भूतनि खे, सभिनि भूतनि खे भॼाईंदा रहो ताकि भूतनि जो राज्य ई ख़तम थी वञे पूरी दुनिया में। सभी आत्मायूं हिन 5 आम सभी प्रकार जे भूतनि सां मुक्त थी वञे। सभी आत्मायूं निर्विकारी थी वञे। त बाबा चवनि था कि हाणे भूतनि खे भॼाईंदा रहो ताकि भूतनि जो राज्य ई ख़तम थी वञे। सब तरफ परमात्मा बाप जो राज्य, सभिनि जे दिल में परमात्मा बाप जी यादि रहे, इन भूतनि खे भुलिजी वञे।
त बाबा चवनि था कि हाणे भूतनि खे बजाईंदा रहो ताकि भूतनि जो राज्य ही खत्म थी वञे। बाप त ॿारनि जी शेवा में उपस्थित आहिनि, उहो आहे विचित्र, कोई चित्र न आहे उन्हनि जो। ॿियनि जे ऑर्गन द्वारा बाबा अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। वास्तव में त विचित्र सभु आत्मायूं आहिनि, पोइ अची करे शरीर रूपी चित्र धारण कंदियूं आहिनि पाठ वॼाइण लाइ। बाप चईंदा आहिनि हिन चित्र व प्रकृति जो आधार मां बि वठंदो आहे। माताउनि खे ज्ञान जो कलश ॾींदो आहे न। जॾहिं तव्हां ॿार बाप खे ॼाणंदा वेंदव तॾहिं स्वर्ग जो पूरो पूरो वरितो मिलंदो। जेतिरो जेतिरो असां बाप खे ॼाणंदासीं न उन अनुसार ई असांखे बाबा जो स्वर्ग जो वरितो मिलंदो। इन करे बाप खे पूरी रीति सुठी रीति ॼाणणो कि पंहिंजे घर में बि भई पहिरियों त पतो हूंदो आहे भई असांजे पापा आहे, पोइ धीरे धीरे वॾा थींदा आहियूं त सम्झ में ईंदो आहे न हिननि जी एतिरी प्रॉपर्टी आहे, हिननि जा इहे स्वभाव संस्कार आहिनि, हिननि जी इहे ड्यूटी आहे, असांजे पापा इहे कंदो आहे, ईअं कंदो। हू शिव पापा असांजो, असांखे पतो लॻी वियो असां आत्मा आहियूं, असांजो पापा शिव बाबा आहे। लेकिन शिव बाबा असांजो पीउ खे हुननि जा गुण छा आहिनि, हुननि जी शक्तियूं छा आहिनि, उहे हाणे छा था करनि, कीअं था करनि, पूरी विश्व जो उद्धार कीअं कंदा आहिनि बाबा। विश्व जी सर्व आत्मायूं, सभु धर्म वारनि जी, सभी जीव जंतु जानवरनि जी, प्रकृति जो, सभिनि जो उद्धार बाबा कीअं कंदो, कीअं बाबा जो ये सूक्ष्म मशीनरी हलंदी आहे न। जेतिरो जेतिरो असां बाप ऐं बाबा जी रचना जे बारे में जेतिरो ज्ञान असांजी बुद्धि में सम्झ में हूंदो, कर्मनि में लाहींदासीं, समझदार ठही करे ओड़ो स्वरूप पंहिंजो ठाहींदासीं, ओतिरो ओतिरो असांखे वरितो मिलंदो। त विश्व जो महाराजा महारानी ठहिण लाइ बाप ऐं हुनजी रचना खे पूरो पूरो सुठी रीति सां सम्झणी, उहो ई विश्व जो महाराजा महारानी ठही सघंदो। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां बाप खे यादि करे बाप जी श्रीमत ते हली माया जी श्राप सां पूरो पूरो मुक्त थियणो आहे। ॿियो आहे देह जो बांध छॾी अशरीरी थियणो आहे, पुराणी दुनिया सां ममत्व मिटाए ॾियणो। वरदान पंहिंजी उदारता द्वारा सर्व खे अपने पंहिंजेपन जो अनुभव कराइण वारा बाप तमाम सर्वंश त्यागी। सर्वंश त्यागी उहो आहे जंहिंजो संकल्प स्वभाव संस्कार नेचर बाप समान आहे। सर्वंश त्यागी केरु हूंदो जंहिंजो हर संकल्प हर स्वभाव हर संस्कार नेचर बाप समान थी वेंदो। मतलब पुराणो सभु कुछ, ये पुराना संकल्प पुराना स्वभाव पुराना नेचर संस्कार सब छॾे छॾियो। सिर्फ पुराणी देह ऐं देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव खे त बाबा चईंदा ई आहिनि, लेकिन सर्वंश त्यागी मतलब मुंहिंजो ये संकल्प आहे, मुंहिंजो ये स्वभाव आहे, मुंहिंजे ये संस्कार आहिनि, ये नेचर आहे, ये सब खत्म थी वञे तॾहिं असां सर्वंश त्यागी कहलाईंदासीं। जो बाप जो स्वभाव उहो ई असांजो संस्कार सदा बाप समान स्नेही रहम दिल उदार सित हुजे। जैसा ही वॾी दिल थींदासीं, जीअं आत्मा जो संस्कार बाबा जहिड़ो रहम दिल स्नेही सभिनि जो स्नेही ऐं उदार दिल हूंदो न जो उहो हुनखे वॾी दिल चईंदासीं। वॾी दिल अर्थात सर्व पंहिंजो सर्व ये सम्झनि की असांजो
वॾी दिल वारा केर हूंदा आहिनि जेका सभु सम्झनि इहा मुंहिंजो आहे। वॾी दिल में तन मन धन संबंध में सफलता जी बरकत थींदी आहे। जिनजी वॾी दिल हूंदी आहे न हुनजी तन मन धन संबंध में सफलता जी बरकत थींदी आहे। वॾी दिल कीअं सभिनि जे मथां सभिनि सां स्नेह रखण, सभिनि सां रहम, सभिनि ते रहम करण, सभिनि जो उद्धार करण। तॾहिं असांजो तन निरोगी रहंदो, मन शांत रहंदो, धन में वृद्धि हूंदी, संबंधनि में सफलता हूंदी। नंढी दिल वारनि खे महिनत ज्यादा लगदी आहे, सफलता घटि मिलदी आहे। त सभिनि खे निस्वार्थ आत्मिक स्नेह ॾींदा हलो, सभिनि जे मथां रहम कंदा हलो, सभिनि जो उद्धार कंदा हलो। वॾी दिल उदार दिल वारा ई बाप समान थींदा आहिनि। उन्हनि ते साहिब सदा राज़ी रहंदो। स्लोगन आहे परिपक्व ठहण लाइ परीक्षाउनि खे गुड साइंस समाज हर्षित रहणो आहे। असांजी जॾहिं बि कोई बि परीक्षा ईंदी आहे न त सम्झो इहे असांखे पक्को थी ठाहे। त परिपक्व ठहण लाइ परीक्षाउनि खे गुड साइंस सम्झी करे सदा हर्षित रहणो असांखे। ओम शांति।